पंज डिसंबर अधिकारो ॾींहुं तौरु मल्हाईंदा आहियूं। 5 डिसंबर 2009 ईस्वी में असांजे महबूब क़ाइद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि जे शहन शहीद साथियुनि जे बेगुनाह क़त्ल केस में मुलविस ज़रदारी समेत कराची पुलिस जा ज़िम्मेवार कुझु एहलकार उहे बाइज़त बरी कया विया हुआ। मथां वरी ही अली काज़ो काली काज़ी उन टाइम जो KTN कावस जो सरवाण ज़रदारी जी वांगार वहंदे ही टोपी ड्रामो जेको हुयो सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जी कोशिश कई। जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जी सकाफ़त सदियुनि खां क़ाइमु आहे ऐं क़ाइमु रहंदी। ही टोपी ऐं अजरक जेको आहे असांजूं सकाफ़तूं आहिनि ऐं इन सकाफ़त सां गॾु ॿिया बि असांजूं घणियूं सकाफ़तूं आहिनि। महिमान नवाज़ी ऐं रवादारी सिंध जे हक़नि ते जेको आहे आवाज़ उथारणु ऐं शहीद जेके बेगुनाह आहिनि सिंध जे अंदरि क़त्ल कया विया आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे इंसाफ़ जी घुर करणु इहा बि असांजी सकाफ़त आहे। पर अफ़सोस असांजो सिंधी अवाम ही अली काज़ी ऐं उनजो जेको ही टोलो हुयो साज़िशी उन्हनि जी साज़िशुनि में अची हरू भरू जो ही ड्रामो करे ऐं डिसंबर जे महीने में हिननि इहो जेको आहे ड्रामो रचाए अवाम खे बेवकूफ़ करण जी कोशिश कई आहे ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे खून जी जेको आहे लोड़ण जी कोशिश कई आहे। पर यादि रखो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो जेसीं ताईं हिकु बि वर्कर हिकु बि कारकुन ज़िंदा आहे जीअरो आहे तव्हांखे न छॾींदो, तव्हांखे कोर्टुनि में गिलींदो, तव्हांखे कोर्टुनि में गिलींदो ऐं तव्हांखे फाही जे फंदे ते चाढ़े पोइ जेको आहे सुख जो साह खणंदो। काज़ी कंजर ते ज़रदारी टोले ते जे सिंध जे शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ाइद ख़ातून इनक़लाब मोहतरमा गनमा भुट्टो साहिबा जीअं त दोस्तो अॼोको ॾींहुं 5 डिसंबर वारो ॾींहुं मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे बेगुनाह खून कयल में जेके केस में जवाबदार हक़ीक़ी आहे उन्हनि खे बाइज़त बरी करण जे हवाले सां हीअ असां सपाब शहीद भुट्टो PP शहीद भुट्टो यूथ शहीद भुट्टो जा दोस्त ही कारो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। पर असां इहो अवाम खे ॿुधाइण था चाहियूं त मीर मुर्तज़ा भुट्टो असांजो त मोहसिन हो, वॾो हुयो, असांजो त सरबराह हुयो। पर तव्हां मज़लूमनि ग़रीबनि यतीमनि हारियुनि जो आवाज़ उथारींदे मीर साहिब खे शहीद कयो वियो। मीर साहिब खे कंहिं शइ जी लोभ लालच न हुई पर पंहिंजे मुल्क जे पंहिंजे सिंध जे अवाम जे लाइ ग़रीबनि ऐं मज़लूमनि जे उन हक़नि जे लाइ जान जो नज़रानो ॾेई छॾियो। जीअं त दोस्तो अॼु ज़रदारी
के इक़्तिदार में वेठो आहे या कुछ भी आहे पर ज़रदारी तू ख़ामोश रह तू भली इक़्तिदार कर कुछ भी कर पर हे मुर्तज़ा भुट्टो जा सिपाही ऐं सिंधी अवाम जा जेके भी गैरतमंद साथी आहिनि तोखे सुकून जो साह खणण कोन ॾींदा जेसीं ताईं हिन सिंध जे गैरतमंद अवाम में ऐं सिंधियुनि साथियुनि में जेको भी साथ आहे तोखे सुकून जो साह खणण कोन ॾींदा ऐं तोखे का बि शइ रहण न ॾींदा जीअं सिंध जे शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो नारे नारे मुर्तज़ा जिए सिंध जिए लतीफ़ जिए अवाम नाहल हुकुमरानो तव्हां खे ख़बर शायद न हूंदी त तारीख़ ॾाढी ज़ालिम हूंदी आहे तारीख़ कॾहिं बि कंहिंखे बख़्श न कयो आहे तारीख़ पंहिंजो हिसाब किताब चुक्तो करे वठंदी आहे ही असां जेके अॼु दाग़ खयूं था मुसलसल 29 सालनि खां वठी मीर बाबा जे क़त्ल में जेके इन्वॉल्व हुया तव्हांजा जेके उहे वॾा वाठा हुया तव्हां उन्हनि खे बाइज़त बरी कयो हिन 2010 वारे इन जेको टोपी ड्रामो थियो असांखे अजरक बि आहे न टॉप बि पाईंदा आहियूं हाणे बि तव्हांखे काफ़ी दोस्तनि खे इहे टॉप असांखे हज़ारनि सालनि खां पातियूं आया आहियूं अली काज़ी जे करे ऐं ज़रदारी चरड़े वाहियात जे करे कोन इहे टॉप पाता आहिनि असांजा अबा ॾाॾा बि टोपियूं अजरक ऐं पटका पाए गुज़ारे विया हाणे बि पटका पाईंदा आहियूं शादियुनि में जॾहिं घोट थींदा आहिनि उन्हनि खे बि पटका पाराईंदा आहियूं तूं असांखे इहो अबोज क़ौम खे इहे चरियो दरवेश सम्झी तूं असांखे जेको लताड़ कई आहे इहा तारीख़ में तोखे जेके तारीख़ी जूता ऐं पादर लॻंदा उहे नंढड़ा ऐं मासूम बि असांजा जेके हे तारीख़ी जेके नंढड़ा मासूम पटियूं ॿधियूं वेठा आहिनि जेके हाणे बि इहे तोखो हक़ हिसाब पूरो करे वठंदा तूं यादि कजांइ तूं भली असांखे इंसाफ़ न ॾे लेकिन असां तोखो इंसाफ़ वठी वेंदासीं इहो वचन आहे असांजो नारे मुर्तज़ा नारे जिए सिंध जिए शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी इनकलाबी जदोजहद जिए खातून इनकलाब मोहतरमा हनवा भुट्टो साहिबा जिए असांजी भेण फातिमा भुट्टो साहिबा जिए असांजे जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिन शेर मुताबिक़ मां कुझु ॻाल्हियूं रखंदुमि चई गिदड़ चढ़ियो घोड़े ते लोंबण हई बाह गिदड़ चढ़ियो घोड़े ते लोंबण हई बाह बांदर बणियो बादशाह काज़ी बणियो कांव ॾियां कंहिंखे तव्हां अदालती उथी विया अदालत मां अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हे सिंध जो लीडर न हे पाकिस्तान जो लीडर न मां ईअं चवंदो आहियां ही परे सगीर जो लीडर हो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं जेके शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे सां छह दोस्त ॿिया जेके साथी शहीद कया विया आख़िरकार कहिड़े ज़ुल्म तहत कहिड़े ॾोह तहत उन्हनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ॾोह इहो हो जो सिंध धरती जी ॻाल्हि रखंदा हुआ उन्हनि जो ॾोह इहो हो त हो पंहिंजे चपलनि जी ॻाल्हि रखंदा हुआ पंहिंजे दड़नि ऐं तंगनि जी ॻाल्हि कंदा हुआ बेटनि ऐं दरिया जी ॻाल्हि कंदा हुआ तव्हांखे ख़बर आहे इहो ई हरामखोर जेको ज़रदारी आहे जेको वेठो आहे वाननि में उहे इहो ई हाणे उते लिखी ॾेई आयो आहे त हिन दरिया ते छके नाल कढो जीअं इहे सिंधी माण्हू दर बदर थियनि तबाह थी वञनि ऐं जिन जी तारीख़ 5000 साल खां वठी क़ाइम दाइम आहे उन्हनि खे हिकिड़ो टोपी ड्रामे जो ॾेई करे त बाबा हिन ॾींहं ते तव्हां सकाफ़त मल्हायो बाबा ॾुखनि सुखनि में असां सकाफ़ती माण्हू आहियूं असांखे ख़बर आहे त असांजी सकाफ़त छा आहे असांखे इहा बि ख़बर आहे सकाफ़त इहो बि असांजो हिसो आहे त असां निभाइण ॼाणींदा आहियूं निभाउ बि हिकिड़ी शइ जो नालो आहे ऐं पलाद बि हिकिड़ी शइ जो नालो आहे हे इहो न सोचनि त असां ऐवाननि में वेही करे मज़लूम महकूम पुट पयल क़ौमुनि खे ज़लील कंदासीं ऐं तबाह कंदासीं तव्हां यकीन करे छॾियो उहो ॾींहुं परे न आहे जो तव्हांखे लिखण जे लाइ का घिटी को दग को शार न मिलंदो इहे ई मज़लूम महकूम माण्हू तव्हांखे कुचलींदा ऐं कपींदा जीअं रूस में थियो हो रूस में बि ईअं थियो हो उते सरकारी माण्हू टपंदो हो त उन्हनि खे झुकी सलाम कंदा जेको सलाम न कंदो हो उन्हनि खे कोड़ा हणंदा हे उहा ई रवसता हिते कनि पोइ उन दौर में
नताशा पावेला नकोली उन्हनि तय कयो त हाणे हुक्मराननि खे सज़ा कहिड़ी ॾियूं त उन्हनि चयो हिननि जे जिस्मनि में जेको रत टोड़ी रहियो आहे उहो तव्हां असांजो आहे तव्हां असां बचनि जो आहे असांजे मथां इहो फर्ज़ थो थिए इन्हनि सभिनी ज़ालिमनि खे कपे टुकड़ा करे ऐं अवामी जमहूरी हुकूमत क़ाइमु कयूं नारे भुट्टो नारे मुर्तज़ा हिन शहर सां मां पुॼाणी कंदुमि मरेगा हिन शहर सां मां पुॼाणी कंदुमि चए मौत मुक़द्दर सोभ हयाती जेल असांजा जीवन साथी डंडा बेड़ियूं फाई घाट पोइ बि असांजा ऊचा घाट पोइ बि असांजा ऊचा घाट जीअं शहीद मेन मुर्तज़ा भुट्टो अॼोके ॾींहं ते 5 डिसंबर ऐं सिंध जे माण्हुनि खे असीं ॿुधाईंदा हलूं त 5 डिसंबर 2009 ते अली कादी ज़रदारी कुते जे चवण ते मीर साहब जे क़त्ल केस तां तवजो हटाइण जे करे सकाफ़त जंहिंमहिल आयो मुंहिंजो भाउ होॾां मीर साहब जो केस पियो हले होॾां अली कादी जो हर रोज़ टोपी ड्रामे जो हिकिड़ो शुरूआत हुई सिंध जी सकाफ़त इहा बि आहे त जिते को सान्यो थिए जंहिं ॾियारे ते सान्यो थिए उन ॾे को बि नाच न आहे करिणो गानो न आहे वॼाइणो बजानो न आहे वॼाइणो 5 डिसंबर ते मुर्तज़ा भुट्टो जे समूरनि कातिलनि खे बाइज़त बरी कयो वियो अली कादी 5 डिसंबर ते सकाफ़त जे नाले ते ऐं टोपी डे जे नाले ते जश्न मल्हायो आसे अली कादी खे लानत था विझूं अली कादी ते लानत था विझूं कूड़ो कादी कूड़ो कादी कूड़ो जिए मुर्तज़ा शहीद मीर बाबा जे कातिलनि ते शहीद मीर बाबा जे कातिल आंसू ज़रदारी ते मीर बाबा जे कातिल कराची पुलिस ते मीर बाबा जे कातिल कराची पुलिस ते सरदारी बेगरत ते सरदारी जे यार अदाकार ते सरदारी जे यार अदाकार ते कूड़ो कादी कूड़ो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलनि ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलनि ते कातिल आंसू ज़रदारी ते कातिल कराची पुलिस ते बाबा जे कातिलनि ते कातिल आंसू ज़रदारी ते जारी आहे जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जब तक जनता तंग रहेगी जब तक जनता तंग रहेगी जैसी मारा मारी रहंदी जैसी कत्ले आम रहंदो जैसी मारा मारी रहंदी जैसी खून रेज़ी रहंदी शहीद मीर बाबा जे कत्ल केस में इंसाफ कयो शहीद मीर बाबा जे कत्ल केस में इंसाफ कयो We want justice शहीद मीर बाबा जे कत्ल केस सां मीर बाबा जे कत्ल केस सां मीर बाबा जे कातिलनि खे शहीद मीर बाबा जे कातिलनि खे मीर बाबा जे कातिलनि खे कातिल आंसू ज़रदारी खे कातिल कराची पुलिस खे इंसाफ ना है छो भला इंसाफ ना है छो भला